चेलार खां बोरीलो वेंदड़ रोड ॾींहों ॾींहुं टुटी तबाह थींदो पियो वञे, पर ज़िले तरपारकर जे रोड खाते वारा इन ॾिस में को बि क़दम खणण लाइ तयार न आहिनि। मक़ामी रहवासियुनि मूजिबि चेलार खां बोरीलो वेंदड़ रोड में मुख़्तलिफ़ हंधनि ते केतिरा ई वॾा खॾा मौजूदु आहिनि, जेके मौत जा खूह हुअण जहिड़ा मंज़र पेश करे रहिया आहिनि ऐं इन्हनि खॾनि में वक़्तनि वक़्तनि हादसा पिणु पेश ईंदा रहंदा आहिनि। पर बदकिस्मती सां इन रोड तां रोज़ानो गुज़रंदड़ सरकारी कामोरनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे टके जो बि अहसासु नथो थिए जो हू इन ॾिस में को क़दम खणनि। रहवासियुनि मूजिबि ज़िले तरपारकर जे रोड खाते में हर साल किरोड़ें रुपयनि जी मुबैना करप्शन थिए थी, पर जेकॾहिं करप्ट कामोरा इन करप्शन मां 5-7 हज़ार रुपया जेकॾहिं इन्हनि खॾनि ते ख़र्च कनि त वॾनि हादसनि ऐं इंसानी जानी ऐं माली नुक़साननि खां बची पियो सघिजे। पर छा कजे हिते जे राशी ऐं हरामखोर कामोरनि जी अहिड़ा अवामी भलाई जा कम करण जी नीयत बि कोन्हे। मक़ामी रहवासियुनि वासेदार इख़्तियारी वारनि खां मुतालबो कयो आहे त चेलार खां बोरीलो वेंदड़ रोड जे खॾनि जी भराई ऐं मरमत कराए रोड खे संवत में आंदो वञे, जीअं सिबाणे कंहिं बि वॾे इम्कानी हादसे पेश अचण खां बची सघिजे।